जी असां सां हिन टाइम मौजूद है एडवोकेट हाई कोर्ट अल्ताफ हुसैन खोसो साहब। हू पाण समाजी शख्सियत आहिनि जेको औरतनि ऐं ॿारनि जे भलाई लाइ जाखोड़े रहिया आहिनि। हुननि जो जेको हेड ऑफिस आहे उहो भेटाबाद जे भरिसां बख्तावर ॻोठ में आहे। सो अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। मुझो नालो अल्ताफ हुसैन खोसो आहे। मां पाण बहसियत वकील भी आहियां ऐं प्लस लीगल एड जो चेयरमैन भी आहियां। पाकिस्तान लीगल यूनाइटेड सोसाइटी मुझो इदारो आहे। एज़ मां हुन में चेयरमैन जी हैसियत में कमु करे रहियो आहियां। असांजी जेको ऑफिस आहे उहा गुलिस्तान जोहर ब्लॉक 9 न्यू बख्तावर में ऑफिस आहे असांजी। ऐं असां जेको आहे औरतुनि ते ऐं ॿारनि ते ऐं उन्हनि माण्हुनि ते असां कमु करे रहिया आहियूं जेके लाचार बेबस ऐं जेके उहे माण्हू पंहिंजा फ़ीस अफोर्डेबल नथा करे सघनि। असांजा वकील असांजो इदारो उन्हनि माण्हुनि जी जेके लाचार ऐं बेवस आहिनि उन्हनि जी असां फ्री ऑफ कॉस्ट असां उन्हनि खे सर्विस मुहैया करे रहिया आहियूं। जेके असांजा इदारे जा सिटी जिन इदारनि में असांजो कमु हली रहियो आहे उहो कराची आहे, हैदराबाद ऐं उनखां पिण सखर लाड़काणो में बि असांजा वकील ऐं उते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे सर्विस बि असां ॾेई रहिया आहियूं। जेके माण्हू पंहिंजा फ़ीस अफोर्ड नथा करे सघनि त असांजो इदारो उन्हनि खे फ्री ऑफ कॉस्ट सर्विस ॾेई रहियो आहे। मां तव्हां दोस्तनि जो बि थोराए थो आहियां। तव्हां मूंखे अॼु हिते घुरायो, लंच ते घुरायो ऐं इनशाला ऐं तव्हां दोस्तनि सां गॾिजी कमु करे वठंदासीं। मां वेस्ट प्रेस क्लब कराची ऐं सॼी पूरी टीम जो तमामु दिलि जी शुक्रिया अदा कयां पियो थो जिन मूंखे एतिरी इज़त ॾिनी आहे। ऐं मूंखे त अॼु ईअं पियो लॻे ॼण मां कराची में न आहियां, मां जेके ॻोठ में को कश्मीर में या दादू में वेठो आहियां। बहरहाल मूंखे एॾी ख़ुशी थी। इनशाला अहिड़ा मेला ऐं महफ़िलूं मचंदी रहंदियूं ऐं कोशिशि कंदुमि त इन इलाइक़े में जेको वेस्ट असांजो प्रेस क्लब आहिनि पसमानदगी इलाइक़नि में बि असां ईंदासीं। इनशाला जेकर इते बि का नाइंसाफ़ी किथे बि थींदी त असां सभु मिली करे आवाज़ु खणंदासीं। ॿियो तव्हांजो सुवालु हुयो त जेके ॿारनि सां जेके तव्हां सर्विस कहिड़े कहिड़े हंधनि ते ॾियो पिया था। ॾिसो असां ॿारनि जा जेके जेल आहिनि जुवेनाइल जेल चओ, उन्हनि खां अलावा रिमांड जा होम जेके 10 खां 12 साल या 14 साल ताईं ॿार जेके मुख़्तलिफ़ जेलनि में बंदि हूंदा आहिनि त असांजी कोशिशि हूंदी आहे त असां उन्हनि ताईं बि रसाई कयूं। पहिरीं ॻाल्हि त असां हींअर जिथे कराची में कमु करे रहिया आहियूं उहो आहे रिमांड होम जेके 7-8 सालनि खां वठी 12-13 सालनि ताईं ॿार जेके आहिनि उहे उन जेल में उते रखिया वेंदा आहिनि। उहो जेल त न आहे पर हिकिड़ी इस्लाह घर आहे। उन ते तमामु सुठे नमूने सां जेका इंतिज़ामिया गवर्नमेंट आहे उनखे तमामु सुठे नमूने सां उनखे मेंटेन कयो आहे। पर उन्हनि में बि अहिड़ी हद ताईं आहे त जेसि ताईं कंहिं माण्हुनि खे वकील न आहे, ॿार नंढड़ो आहे, त कोशिशि कंदा आहियूं त उन ताईं बि असां उनखे रसाई ॾेई सघूं, उनखे मुफ़्त क़ानूनी मशवरा बि ॾियूं। उनखां अलावा उनखे कोर्ट में वकील मुहैया कयूं। नंबर 1 उनखां अलावा असांजी सोशल वेलफेयर डिपार्टमेंट वारनि सां असांजो हिकिड़ो MOU वग़ैरह बि थियल आहे त असां जेके कराची खां ॿाहिरि या कराची सिंध जे कहिड़े बि पसमानदगी इलाइक़े में असां जिथे बि ॿारनि जा तशद्दुद जा वाक़िया थियनि था या उन्हनि खे जेकॾहिं कलाचार ऐं बेवस आहिनि या जिते को थाणे ते FIR नथी थिए या थाणे वारा या पुलिस या मेडिकल किथे बि को अहिड़ो गैप महसूसु थिए थो ऐं उन में तफ़्तीश अफ़सर जेको आहे किथे पंहिंजी जेका आहे सही तरीक़े सां उन केस खे नथो खणी सघे त जेकॾहिं असांखे उनजी ख़बर पए थी या असां वटि मुदई अचे थो, जेकर को विक्टम सां को असां ताईं मालूमात पए थी त असां कोशिशि कंदा आहियूं त उन ताईं माण्हू रसाई बि कयूं ऐं इहा बि कोशिशि कंदा आहियूं त उन माण्हू सां असां हेल्प बि करे वठूं क़ानूनी तौर सां। जेकर तव्हांजा 2 सुवाल आहिनि, हिकु त औरतुनि जे हवाले सां बि आहे, ॿियो तव्हांजे ॿारनि जे हवाले सां बि आहे। मां पहिरियां औरतुनि जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त तव्हांजा ॾिसो अॼुकल्ह असांजे हिन मुआशिरे में मुख़्तलिफ़ केसिस थियनि पिया था जेके औरतूं जिन्हनि में इन्वॉल्व कया था वञनि। भली खणी उहे औरतूं असांजा मेंटेनेंस जा केस आहिनि जेके हक़ सोजत जा केस था अची वञनि या उन्हनि जा जहेज़ जा केस अची था वञनि या खुला या तलाक जा केस अची था वञनि। जेकॾहिं औरतुनि खे असां माइनॉरिटी जे हवाले सां बि ॾिसंदा हलूं त उहे खणी मुस्लिम कम्यूनिटी सां हुजनि, क्रिश्चन कम्यूनिटी सां हुजनि या कॾहिं हिंदू कम्यूनिटी सां हुजनि, असांजो इदारो बग़ैर कंहिं फ़र्क़ा वारियत जे हिसाब सां उहो असांजो इदारो उन्हनि खे सर्विस ॾेई रहियो आहे। इहे त असां औरतुनि जे हवाले सां कमु उन्हनि खे सर्विस ॾेई रहिया आहियूं। पर असां अॼु मुआशिरे में इहो बि ॾिसी रहिया आहियूं त जेके उहे औरतूं जिन सां तशद्दुद थिए थो, अॼुकल्ह तव्हां ॾिसंदा हूंदो रेप जा केसिस थियनि था, तशद्दुद जा वाक़िया जा केस थियनि पिया था या जेके अगवा जा केस थियनि पिया, जिन्हनि ॿारनि सां शादियुनि जा मसइला थियनि पिया था त असांजो इदारो जेकॾहिं असांखे केरु माण्हू अची ॿुधाए थो या तव्हांजे थ्रू तव्हां मीडिया वारनि सां असांखे ख़बर पइजे थी त असांजो
जो इदारो उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे थो ऐं पहुची करे उन्हनि खे असां सर्विस मुफ़्त ॾियूं पिया था। ऐं कोशिशि असांजी इहा हूंदी आहे त जेकॾहिं उहो अमीर आहे ग़रीब आहे असां चऊं था त उन माण्हू सां नाइंसाफ़ वारे माण्हू नाइंसाफ़ ई न थिए, कम अज़ कम उन माण्हू खे इंसाफ़ मिलणु खपे। त पहिरीं असां सर्विस उनखे कोर्ट में उन्हनि माण्हुनि खे ॾींदा आहियूं त जेके लाचार आहिनि, जेके पंहिंजा वकील नथा करे सघनि, जिन्हनि खे कानून जे बारे में का ॼाण न आहे, त असांजा वकील असांजो इदारो उन्हनि माण्हुनि ताईं रसाई करे थो, उन्हनि माण्हुनि ताईं पहुची करे उन्हनि खे इंसाफ़ वठी ॾिए पियो। मुंहिंजी ख़ुशी तॾहिं थींदी आहे जॾहिं मां दुनिया वारनि जा कमु कंदो आहियां। मुंहिंजी ख़ुशी उन ख़ुशी में आहे जेकॾहिं कंहिंखे इंसाफ़ मिलंदो आहे। मुंहिंजी ख़ुशी उन ख़ुशी में हूंदी आहे जेकॾहिं कंहिं हिकिड़ी ॿारड़ी सां ज़्यादती थींदी आहे, उनखे इंसाफ़ वठाईंदो आहे। मूंखे उन ख़ुशी खां वधीक मूंखे ॿी का ख़ुशी न मिलंदी आहे। के वकील फीस वठी करे चवंदा आहिनि असां अॼु वॾा ख़ुशि थिया आहियूं, पर मां उन ॿारड़े सां उन न्याणी सां जेकॾहिं मां उनखे सस्तो इंसाफ़ वठी ॾींदो आहियां त मूंखे उन खां वधीक ख़ुशी न मिलंदी आहे मूंखे। ऐं साईं तव्हां जे क़िस्म जो शाइर कहिड़ो आहे? सर मां सिंध यूनिवर्सिटी में पढ़ियुसि ऐं सिंध यूनिवर्सिटी में असां तमामु शाइरी ॿुधीसीं बि सही। भिटाई साईं जी शाइरी मूंखे तमामु सुठी लॻंदी आहे, ॿुधंदो बि आहियां। ऐं असांजो उस्ताद बुखारी आहे, असांजो उनखे बि ॾाढो ॿुधंदा बि आहियूं, पर शाइरी अॼु ताईं कई कान का, पर ॿुधण जो ऐं पढ़ण जी आहे। पढ़ंदा बि आहियूं, ॾिसंदा बि आहियूं, दोस्तनि खे ॿुधंदा बि आहियूं। त इहा असांजी आहे। साईं हिन क़ौम जे लाइ मुंहिंजो आख़िरी तव्हांखां सुवाल आहे, कहिड़ो पैगाम हूंदो? सर ॾिसो, मां इन क़ौम जे लाइ एतिरो ई मैसेज कंदुमि त जिथे बि हुजो ख़ुशि रहो। जिन सां ज़्यादती थिए थी न कम अज़ कम उन जे लाइ आवाज़ु खणो। हज़रत अली जो हिकिड़ो कौल आहे त जेकॾहिं तव्हां जिथे ग़लति थिए थो त उन जे लाइ आवाज़ु उथारियो। जेकॾहिं आवाज़ु उथारण में तव्हांखे तकलीफ़ थिए थी, नथा उथारे सघो, कम अज़ कम रोकण जी कोशिशि कयो। जेकॾहिं रोकण जी बि कोशिशि नथा करे सघो न त कम अज़ कम इहो दिलि में अहद कयो त इहो ग़लति थी रहियो आहे। जेसि ताईं असांजे मुआशिरे में इहा शइ न थींदी तेसि ताईं असां कामयाबु न थी सघंदासीं। थैंक यू सर। तव्हांजे तनज़ीम जे अंदरि जेको तव्हां कमु कयो पिया, तव्हां ॿुधायो त लाड़काणे हैदराबाद वग़ैरह हिते हुते, त अव्हांखे हिन तनज़ीम में कहिड़ियूं हिन टाइम मुश्किलातूं आहिनि जेको तव्हां उहे शयूं अञा अणपूरियूं आहिनि, जेको तव्हांजो को सपोर्ट थिए त तव्हां अञा उन्हनि शयुनि खे वधायो? ॾिसो, असां पाण त कोशिशि आहे असांजी इहा हूंदी आहे त असां ॿियनि जी मदद कयूं। अलाह जी महिरबानी सां असां वटि सभु शयूं पूरियूं आहिनि। ऐं असांजो ॻाल्हि हूंदी आहे त जेकॾहिं हीअ इदारा हलंदा आहिनि उहे हलंदा आहिनि डोनेशन तां। ऐं असां सां गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट असां सां गॾु आहे। ऐं जेके ॿिया इदारा आहिनि उहे बि असां सां गॾु आहिनि। असां सां उन्हनि जो असां सां ताउन आहे। ऐं उन्हनि जी ताउन सां, सिंध गवर्नमेंट जी ताउन सां, ऐं असां जेको आहे उन्हनि माण्हुनि ते असां पहुचूं पिया था। उन्हनि खे असां जेको आहे सर्विस बि पंहिंजी असां ॾियूं पिया था। रही ॻाल्हि त जेके अंदरूनी सिंध में जीअं असांजा जीअं दादू, लाड़काणो, सखर आहे, असांजा बेसिकली अञा असांजे हुते ऑफिसूं इस्टेब्लिश न कयूं आहिनि। त जेकॾहिं असां सां अञा जेकॾहिं माण्हुनि को ताउन कयो त असां इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं। जेकॾहिं गवर्नमेंट असां सां ताउन कयो त असां उन्हनि एरियाज़ में बि इंशाअल्लाह 2021 या 2022 में असां उते बि पंहिंजा ऑफिस इस्टेब्लिश कंदासीं। अहिड़े तरीक़े सां जीअं असां उते सुठे मां सुठी सर्विस ॾेई सघूं, जीअं माण्हू उते असांजा अचनि, जिन माण्हू सां तकलीफ़ उहो अची उते पंहिंजी असांजी ऑफिस में कंप्लेन आहे या को मशवरो करणु चाहिनि था त वेही करे उन्हनि खे असां जल्द मां जल्द सस्तो इंसाफ़ ॾेई सघूं। सो साईं जन जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं, जेको हू ग़रीब औरतुनि ऐं ॿारनि लाइ जाखोड़े रहियो आहे ऐं कमु करे रहियो आहे। सो असांखे जसपेस कयूं था। फारूक वंगवार, सोच टीवी, कराची।